कंदा हलूं। अहम ख़बर सां त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त हिन वक़्तु अवाम महांगाई ऐं ग़ुर्बत खे मुंहुं ॾेई रहियो आहे। महांगाई ऐं ग़ुर्बत मां छुटकारो रुॻो पीपी ॾियारे सघे थी। सखर में जलसे खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त अवामी मसइलनि जो हल रुॻो पीपी वटि मौजूदु आहे। हुन इहो बि चयो त कॾहिं बि अवामी हक़नि ते सौदेबाज़ी नाहे कई। संदसि चवणो हो त अवाम जी ख़िदमत रुॻो पीपी करे सघे थी। हू अमीरनि न पर ग़रीबनि जे लाइ ॾींहुं राति महिनत कंदा आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त शहीद भुट्टो जे खून सां इंसाफ़ नाहे थी सघियो। जजनि खे रिटायरमेंट ते सहूलियतूं मिली सघनि थियूं त अवाम खे छो न। अहम ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। सखर में जलसे खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त अवामी मसइलनि जो हल रुॻो पीपी वटि मौजूदु आहे। हुन चयो त कॾहिं बि अवामी हक़नि ते सौदेबाज़ी नाहे कई। संदसि चवणो त अवाम जी ख़िदमत रुॻो पीपी करे सघे थी। हू अमीरनि न पर ग़रीबनि जे लाइ ॾींहुं राति महिनत कंदा आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त शहीद भुट्टो जे खून सां इंसाफ़ नाहे थी सघियो। जजनि खे रिटायरमेंट ते सहूलियतूं मिली सघनि थियूं त अवाम खे छो न। अवां खे नाज़रीन अहम ख़बर ॾियूं पिया। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त हिन वक़्तु अवाम महांगाई ऐं ग़ुर्बत खे मुंहुं ॾेई रहियो आहे। महांगाई ऐं ग़ुर्बत मां छुटकारो रुॻो पीपी ॾियारे सघे थी। नाज़रीन अहम ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त हिन वक़्तु अवाम महांगाई ऐं ग़ुर्बत खे मुंहुं ॾेई रहियो आहे। महांगाई ऐं ग़ुर्बत मां छुटकारो रुॻो पीपी ॾियारे सघे थी। इन हवाले सां वधीक तफ़सीलात सां राब्तो कयो आहे सखर मां सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर नज़ाकत जतोई सां। जी नज़ाकत, सखर में जलसे खे ख़िताब कंदे वधीक बिलावल भुट्टो ज़रदारी छा चयो आहे? जी पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जेको आहे अॼु वाहन जा जेके मुतासिर माण्हू आहे उन्हनि खे प्लाट ॾियण वारी तकरीब में ख़िताब कंदे चयो आहे त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे मिशन ते उहे हली रहिया आहिनि ऐं उन इहो पिणु चयो त महांगाई सबबि मुल्क जो अवाम जेको आहे उहो बिफुड़ी चकीअ में पीसिजी रहियो आहे ऐं महांगाईअ मां जान छॾाइण जो वाहिद ज़रियो जमहूरियत आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त इलेक्शन ज़रूरु थींदी, 90 ॾींहं न त 100 ॾींहंनि में इलेक्शन ज़रूरु थींदी। को बि उनखे रोके नथो सघे। कंहिंजे चाहिण ऐं न चाहिण सां जमहूरी अमल खे रोके नथो सघे। इन हवाले सां मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त बिलावल भुट्टो शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे क़तल बाबति ॻाल्हाईंदे चयो त शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे क़ातिलनि जो पीछो कयो वेंदो ऐं उन्हनि खे कैफ़े किरदार ते पहुचाइण ताईं पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका आहे उहो शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे वारसनि सां गॾु आहे ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त जेका पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे उहा ई अवामी पार्टी आहे ऐं उन अवाम जे लाइ जॾहिं उन्हनि जा घर ड्रथा विया त उन्हनि खे घर पिणु ॾिना आहिनि ऐं हू आहिस्ता आहिस्ता समूरनि माण्हुनि खे घर फराहम कंदा। जी ठीकु आहे नज़ाकत, वॾी महिरबानी अपडेट करण जे लाइ।